इतिहास बी अहम खबर शेयर कंदासीं। कराची में सचल पुलिस थाने जी हद मखदूम बिलावल सामो पकवान सेंटर ते हथियारबंदन जी फायरिंग थी है। होटल मालिक जो भाइटियो सख्त जख्मी थी पियो है। अवां सां खबर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। जख्मी वकार सुबुह खे गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। होटल मुलाज़िमन फायरिंग कंदड़ जवाबदार खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। अवां सां खबर शेयर कयूं पिया। कराची में सचल पुलिस थाने जी हद मखदूम बिलावल सामू पकवान सेंटर ते हथियारबंदन फायरिंग कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। जी आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल संजिया ही सचल पुलिस जो इलाइक़ो मखदूम बिलावल है जिते नवाब पकवान है उते जो है तो नामालूम माण्हुनि पारां फायरिंग कई वही है। फायरिंग सबब जो नवाब पकवान जो भाटियो है वो वकार है उन सां गॾु गॾु सख़्त मुलाज़िम ज़ख्मी थी पियो है जिनके अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे पहिरियां बि हमला थिया आहिनि पर पुलिस हूंदे वरी जेके उहे जवाबदार हुया उन्हनि ॿीहर जेको आहे सो उन पकवान ते हला कई ऐं यकीनन जेके हालात आहिनि कशीदा आहिनि ऐं जेको नवाब पकवान आहे उहो मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। ॿिए तरफ़ पुलिस जेके आहे उते अञा बि नाहे पहुती पर उन टाइम पुलिस जी मौजूदगी में जेको आहे उनजो जेको स्टाफ फायरिंग कंदड़ खे जेको आहे पुलिस हवाले कयो आहे ऐं पुलिस जेको आहे वधीक कार्रवाई जे लाइ उन हिकिड़ो जवाबदार जेको आहे उन गिरफ़्तार कयो आहे। बाक़ी ॿिया जेके जवाबदार आहे उतां जेको आहे सराह थियण में कामयाब थी वेंदी। ठीक है आमिर, अवां जी वॾी महिरबानी।